चुप कर मंजीत इहो मुझो पर्सनल मामलो है। तवाजी हरकतूं ॾिसी करे मुखे तवा के दोस्त चवंदे भी शर्म तो अचे। विजय तू पैसन कमाइण जी लालच में एतिरो अंधो थी हुई जो तोखे काई भले बुरे जी समझ न थी पए। अरे तुंहिंजी औकात कहिड़ी है जो मूंसां ईअं तो ॻाल्हाई पियो? अरे मुखे मुंहिंजी औकात ॾेखारण खां बहितर आहे त तू पंहिंजी माला खे रोनीअ खां बचाए। छो त रोनीअ जो मक़सद तोखे बर्बाद करण न माला खे हासिल करण भी आहे। मंजीत तुंहिंजी इहा मजाल। न मिठू दुश्मनीअ सां दोस्तीअ जो आईनो अहिड़ो भॻवान कल्प को यार जेको अज ओहो दुश्मन लगो अज ओहो दुश्मन लगो छा भलो छा बुरो की न को विचार